कश्मीर कंदकोट के ज़िले अमलदारनि जी लापरवाही ऐं बेध्यानी से हायर सेकेंडरी स्कूल घोसपुर ज़बून हाली जो शिकार बणिजी वियो। शागिर्दनि जो सोराब चाचड़ रुस्तुम भयो असद शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे तालीम खाते तोड़े ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते शागिर्दनि ऐं स्कूल के प्रिंसिपल गुलाम रब्बानी मलिक उस्ताद ख़ानमुन भयो ऐं ॿियनि दाई ते चयो त केतिरनि ई सालनि खां स्कूल जो मरमती कमु न थियण सबबि क्लासनि जूं छतियूं किरी रहियूं आहिनि। स्कूल में बिजली ऐं पाणी जी सहूलियत में न आहे, न ई फर्नीचर जी पुराई आहे। वधीक चवणो हो त अहिड़ियूं शिकायतूं केतिरा ई भेरा तालीम खाते जे आला अमलदारनि खे कयूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जो तदारक न ई थी सघियो। स्कूल इंतज़ामिया जो वधीक चवणो हो त हिकु भेरो हायर सेकेंडरी स्कूल जे मरमती कम जो टेंडर बि थियो, जेको कागज़ी कार्रवाई में स्कूल जो मरमती कमु मुकमल ॼाणाए ठेकेदार ज़िले इंतज़ामिया तोड़े तालीम खाते जे अमलदारनि जी मिली भगत सां बिल रिलीज़ करे ठीके जी रक़म हड़प कई वई। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।